अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 1 मई, लेबर डे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त लेबर सिर्फ़ु उहो न आहे जेको ॿाहिरि मज़ूरी थो करे। असां बि लेबर आहियूं जेके घर में वेठा आहियूं, सॼो ॾींहुं महिनत आहे, मुशक़त आहे। सो सुबुह सुबुह सां इहा मुशक़त कई अथनि त मां पंहिंजे नंढे फ्रिज खे ख़ाली करे प्रॉपरली हर शइ कढी हिनखे साफ़ु कयो आहे। हिन जा खाना वाना हिते निकिता पिया आहिनि जेके हिन मासे खां भराइनि। ऐं हिन पासे ई वेठी आहियां हिते सफ़ाई थी करे। मंडे ते इनशाला डिटेल्ड मां जेको आहे कमरा साफ़ु कराईंदमि। अॼु फ़िलहालु कुझु गुज़ारो आहे, कल्ह बि काफ़ी मां जेको आहे सफ़ाई कराई हुई त सेकी पई आहे। हाणे हलूं था ॿाहिरि, थोरो मां तव्हांखे पंहिंजा गुल ॾेखारियां जिन खे ॾिसी ॾिसी मां ख़ुशि थी थियां। ही आहिनि मुंहिंजा गुल, ॿाहिरि त ॾिसो, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। हे बि मुंहिंजो ॾाढो सुहिणे नमूने वधी रहियो आहे, हे बि वधी रहियो आहे। अञा ताईं मां हिन जी कुंडी न मटाई आहे, पुॼे ई नथो मूंखां हेॾी मुशक़त। ऐं मिटी बि हिते पई आहे जेका हाणे ॿोरी बि उस में फाटी वई आहे। हिनखे मिटीअ खे अॼु कवर कंदमि। हीउ हिते कपिड़ो पियो आहे हिकिड़ो, हीउ मोटरसाइकिल ढकींदो तारिक, पर हाणे कंहिं कम में न आहे त इहो हिते रखंदमि। ऐं उनखां सवाइ ऐं माशाल्लाह हिते हीअ बहार उरूज ते आहे। इहे सभु शाखूं जेके हेठि बि वधी वियूं आहिनि। हाणे हिननि जो हे त माना एॾियूं वॾियूं बि न आहिनि जो मां हिननि खे मथे किथे अटकायां या ॿधां। सो फुल ब्लूम अल्हम्दुलिल्लाह। ॾाढी मां ख़ुशि आहियां हिननि खे ॾिसी त मूं सोचियो मां इहो तव्हां सां बि शेयर कयां। हिन मिटीअ ते इहो कपिड़ो विधुमि ऐं हिनखे ढके छॾियो अथमि। हिकिड़ी ॿ सिर ॿी बि मथां रखंदीमांसि त जीअं थोरो वज़न हुजे हिन जे मथां। सो हाणे हलां थी हेठि बि कुझु कमु कराइणो आहे, कंटिन्यू इहो थींदो रहंदो। 11:15 थिया आहिनि तक़रीबन। असां वञूं था ॿाहिरि, मां ऐं सुराण। कुझु असांखे ग्रॉसरी वठिणी आहे। हमेशह असां महीने जे आख़िर में ई वठंदा आहियूं, त इन करे हाणे वञूं था। बसि वेंदासीं ईंदासीं, हिते हुते वञण जो कोई सुवाल पैदा नथो थिए। हिकिड़ो तव्हांखे इहे सीन ॾेखारियां, थोरो ज़ूम करे वठां। हीउ ॾिसो, हीउ निम असां जॾहिं सनड़ी सफ़ा रोज़ किरी पवंदी त असां हिन में ॿधी हुआसीं ग्रिल में। हाणे उहा ग्रिल हुन जे अंदरां थी निकिरी, ग्रिल हुन में अंदरि हली वई आहे। सो हाणे असां वञूं था। असां बीठा आहियूं ॿाहिरि, असांखे रिक्शा नथी मिले। हिते हिन शेड में बीठा आहियूं असां। ऐं हिते शाम जो जेको आहे चांहि मिलंदी आहे। कचहरी देरि ताईं राति जो हिते वेठा हूंदा आहिनि, पर मां सम्झां थी अॼुकल्ह इहो बंदि आहे, छो त जीअं गवर्नमेंट बैन हणी छॾियो आहे। हिकिड़ो ॾाढो सुहिणो व्यू आहे, हीउ नओं सुपर मार्केट थो ठहे हिते, जेको अञा ताईं हलियो न आहे, बंदि ई पियो आहे, खुलियो न आहे। सो प्लांट्स आहिनि, हे बांस जे लकड़ियुनि जा ॾाढा सुहिणा, हे जेका हे ॾियारी ठहियलु आहे, तमामु सुठो थो लॻे हिते बीठे। सो हे सुराणा हिन पासे। असां अची विया आहियूं वापसि। हीअ त सुबुह जो भाॼी वारो आयो त हुनखां कुझु भाॼियूं ऐं हीअ गरमा, हिन वटि नंढा नंढा ई गरमा हुया त इहे वरितासीं। ऐं जेको सौदो असां अॼु वठी आया आहियूं, कुझु बेसिक, कुझु ज़रूरी शयूं जेके खुटल हुयूं। डिश वॉशिंग लिक्विड, हे हैंड वॉश, माचिस, सर्फ। ऐं हीअ वरितमि, हीअ मिक्स दालियूं ऐं अनाज हिते मिलंदो आहे हलीम जे लाइ, त इहो वठंदी आहियां कॾहिं कॾहिं, त इहो वरितो आहे। हुनखां सवाइ हीअ मिर्च आहिनि, सयूं वरितियूं एहतियातनि, ईद लाइ हाणे ई वठी छॾियूं। चाट मसालो सुराण जो फेवरेट, हीअ बसर तरियल सुराण वरिता आहिनि। मां रेडीमेड बसर न वठंदी आहियां, सुराण खे कुझु पचाइणो आहे जंहिंमें इहो ई पवंदो। हीअ सुराण जो पसंदि जो ड्रिंक, सिरको वरितो, ब्रेड ऐं अंडा बेदा आना, पुडिंग वरितमि। हीअ बि मां ईद जे सिलसिले में ई वठी आई आहियां, त सुगंध खे ॾाढी वणंदी आहे। अगरि ईद ते अची विया त ठाहींदमि। हे टिका बूटी, इहो बि ईद जे सिलसिले में। टैंग सुराण वरितो, पिस्ता बादाम ख़तमु थी विया। मां पंहिंजे घर में इहे शइ हर वक़्तु रखंदी आहियां, छो जो जॾहिं बि कुझु मिठो ठहे त इहा मूं वटि मौजूदु हुजणु खपे। ऐं इहे हलीम जो मसालो वरितो, नेशनल मुंहिंजो फेवरेट ब्रांड आहे। मां जेको हुनजी पब्लिसिटी नथी कयां, हर कंहिंखे ख़बर आहे त हीअ जेको हलीम ठाहींदमि त हुन में इहे रेडीमेड मसालो विझंदमि। इन में थोरो प्रोफेशनल जेको हूंदो आहे, हिन जो ज़ाइक़ो अची वेंदो आहे। सो इहो आहे असांजी हिन महिल जी ख़रीदारी। चांवर असां उअं ई ॿिए हंधा वठंदा आहियूं, बाक़ी तेल वग़ैरह सभु शयूं पयूं आहिनि, त उन्हनि जी असां ख़रीदारी कोन कईसीं। मां वञा थी विंझण। ऐं अॼु मां हिन कमीज़ जूं ॿाहूं कटे छॾियूं आहिनि, छो त घर में मां हमेशह ॿाहूं हिननि जूं शर्ट्स जूं कटे छॾींदी आहियां। ऐं ओटी बि हिननि जी मां न वराईंदी आहियां, छो त मां हिनखे ईअं ई कटींदी आहियां, मूंखां पुॼंदो कोन्हे। बहरहाल
ऐं हिन पंहिंजी कैंचीअ सां ज़िगज़ैग कैंचीअ सां कटींदी आहियां त पोइ हिन जा धागा बि न निकिरंदा आहिनि। त अम्मा मूंखे चए पई त घटि में घटि अगरि तूं ॿाहूं कटेंदी त हिननि खे वराए त छॾ न। त मूं चयो न अम्मा, अगरि मां वराईंदमि त मूंखे गर्मी लॻंदी। सो हाणे हीअ ॿाहूं हे सफ़ाई में कमु ईंदियूं। सिलाई मशीन उघंदमि, कुझु बि चुल्हो साफ़ु कंदमि, पोइ यूज़ करे उछले छॾींदमि। सो हाणे अञा थी विझणु, छो त जॾहिं मां ॿाहिरां थी ईंदी आहियां पोइ कपिड़ा घणी देरि घर में पाइणु मूंखां बर्दाश्त न थींदो, मां फ़ौरन चेंज कंदी आहियां। 3 थिया आहिनि हिन महिल ऐं मां हाणे कयां थी राजिया जे कपिड़नि जी कटिंग। अलाए त केतिरा ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में रमज़ान खां पहिरियों या कुझु ईअं ई हो त मां हीअ पीसिस कढी रखिया हुआ। सो मूंखां पुॼे ई न पियो कुझु। अॼु हिमत कई अथमि, ऐं कटियल हूंदो आहे त पोइ सिबण में मूंखे देरि न लॻंदी आहे। त हाणे मां हिननि जी कटिंग थी कयां। ॾिसां थी पहिरियों राजिया जो ठाहींदमि, अगरि हिन मां बचियो कपिड़ो त पोइ हादिया जो बि कटिंग करे रखंदसि। फ़िलहालु मां राजिया जी शर्ट कटी आहे, सो सोचां थी हिनखे थोरो सिबी वठां, कुझु न कुझु हिनखे स्टार्ट कयां त कुझु मतिलबु कमु थोरो अॻु भरो त थिए। छो त ईअं त सफ़ा सॼो ॾींहुं गुज़री थो वञे, सॼी मंझंदि मुंहिंजी आराम में गुज़रंदी आहे ऑलमोस्ट। त मां चाहियां थी त कुझु मां हिननि जा कम अज़ कम हिकिड़ो ड्रेस त सिबी मोकिलियानि, पोइ ॾिठो वेंदो त ॿियो मां कमु कॾहिं थी कयां। सो फ़िलहालु उथां थी त हिनखे थोरी हिन जी सिलाई करे वठां। 4:15 थिया आहिनि ऐं मां जेको आहे हीअ अधु शर्ट सिबी आहे। हीअ आख़िर में हेठां ट्रिम थींदी जॾहिं हिन जो हेठो पासो सिबजंदो। गलो हिन जो अञा रहियल आहे, पुठी जी पटी हई आहे, ऐं हीअ ॾाढी ज़बरदस्त शर्ट ठहिण वारी आहे। फाइनल जॾहिं थी वेंदी त मां तव्हां सां शेयर कंदमि। सो फ़िलहालु कयां थी रेस्ट। अॼु एतिरो कमु आहे, बाक़ी राति जो ॾिसंदमि मतां कंप्लीट करे वठां ऐं थोरो 15-20 मिंट रेस्ट कंदमि, पोइ किचन में वेंदमि। 15 मिंट रेस्ट कयमि। 4:30 थिया आहिनि। हीअ आहे मां वटि चिकन चॉपर कढियो अथमि। अॼु मां ठाहींदमि राति जो कोफ्ता। सो इहो गोश्त जेको आहे हिन में चॉप करे वठंदमि। कोफ्ता मुंहिंजा फ्राई था थियनि। मां हमेशह जेको आहे फ्राई करे हल्का बिल्कुलु थोरे तेल में हल्का फ्राई करे पोइ विझंदी आहियां, त इन सां इहो थींदो आहे जो हे भॼंदा न आहिनि, बाइंड थी वेंदा आहिनि। ऐं हिते मुंहिंजो मसालो थो ठहे, दाग थिए थो, मिर्च मसाला कढी रखिया अथमि। ऐं मुंहिंजी कोफ्तनि जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु अथव। उहा बिल्कुलु मुंहिंजी इंतिहाई शुरूआती रेसिपीज़ मां आहे, जॾहिं मूंखे अञा वीडियोज़ ठाहिण ईंदियूं बि न हुयूं। ख़ैर अञा बि नथियूं अचनि, पर वरी बि बहितर थी वियो आहे कुझु। पर उन ज़माने में त मूंखे सफ़ा न ईंदियूं। और कोफ्तनि जी जेका रेसिपी आहे न, उहा 3 पार्ट्स में आहे, 3 हिसा आहिनि। हिकिड़े में मां मसालो ठाहिणु सेखारियो आहे जेको कोफ्तनि में पवंदो, ॿिए में कोफ्ता ठाहिणु सेखारिया अथमि, ऐं 3 में जेको आहे कोफ्तनि जो ॿोड़ ठाहिणु सेखारियो अथमि। सो अगरि तव्हां ॾिसो त उतां तव्हां चेक करे सघो था, कोफ्ता रेसिपी बाय नसरीन वफ़ाई। ऐं ॿी ॻाल्हि त मां मोस्टली रेडीमेड मसाला न वठंदी आहियां। अॼु जीअं तव्हां ॾिठो त तिका मसालो वरितो या मां हलीम जो मसालो वठी आहियां, ईअं कॾहिं कॾहिं टेस्ट बदिलाइण जे लाइ। न त अक्सर जेको आहे मां घर जे मसालनि में खाधो पचाईंदी आहियां। सिर्फ़ु हिकिड़ो निहारी मसालो हूंदो आहे जेको रेगुलर मां वठंदी आहियां, हुन में ॾाढी महिनत आहे, हुन में इलाही मसाला था पवनि। इन करे उहो मसालो जेको हूंदो आहे मां हमेशह रेडीमेड वठंदी आहियां। सो ही कोफ्ता थी विया फ्राई, हुन जी बाहि बंदि कई अथमि, पोइ मसालो ठाहींदमि हाणे, ऐं पोइ मुंहिंजो हे राति जे लाइ ॿोड़ थींदो रेडी। अञा टमाटर कटिणो आहे, हिकिड़ो पटाटो ज़रूरु विझंदमि, छो त असां बसि ॿोड़ हुजे रस वारो ऐं हुन में पटाटो न हुजे त असांजे घर में गुज़ारो ई न थींदो आहे। सो इहो मुंहिंजो सिलसिलो हलंदो रहंदो। 5:30 थिया आहिनि। हाणे अज़ान आई आहे ऐं ॿोड़ खे ॾींदमि मां दम। ऐं ॿोड़ खे पूरो कलाकु लॻो मूंखे चिकन जो कीमो जेको हुयो गोश्त उनखे पीसे ऐं कोफ्ता ठाहे, मसालो ठाहे ऐं हिन कंडीशन ते पुॼाइण में पूरो कलाकु लॻो। हाणे हिनखे दम ॾेई मां वेंदमि निमाज़ पढ़णु। 6:15 थिया आहिनि ऐं अॼु जो ॾींहुं ख़ैर सां गुज़री वियो। काफ़ी महिनत करणी पई सॼे ॾींहं में। ऐं हूअं मां घणो करे मंझंदि खां पहिरियों ॿोड़ ठाहे छॾींदी आहियां, पर अॼु जीअं त असां ॿाहिरि वियासीं त इन जे करे थोरी देरि थी वई, तंहिंजे करे उहो मां वरी शाम जो ठाहियो। सो ॿोड़ हिन महिल तयारु आहे। बाक़ी फ्रूट्स हाणे कटे छॾींदी आहे जेको बि वठंदा आहियूं सवेर, ऐं उनखां सवाइ कारकू शरबत उहो त हूंदो ई आहे। ऐं हमेशह असां जेका ग्रॉसरी वठंदा आहियूं महीने जे आख़िर में वठंदा आहियूं, 27-28 तारीख़, उन रश बि न हूंदी आहे एॾी। पर हिन दफ़े असांखे थोरी देरि थी वई आहे, हालांकि बसि इन ई अलाए छो सुस्ती थी वई, न त साॻिए टाइम ते असां हलिया वञूं हा। सो अॼु ठीकु ठाकु रश हुई, पर असांखे कमु थोरो हो, इन करे असां जल्दी उतां निकिरी आयासीं। यकीन कयो त जिते माण्हुनि जो थोरो बि हुजूम थो नज़र अचे त मूंखे त मतिलबु दहशत ऐं वहशत थी थिए।
पर सफ़ा केयर नथा कनि, सफ़ा केयर नथा कनि। याने असां जंहिं रिक्शा में वियासीं उनखे मास्क पातल न हो रिक्शा वारे खे, त जीअं ई नंढनि रोडनि तां नंढियुनि घिटियुनि मां वञी मेन रोड ते मेन यूनिवर्सिटी रोड ते पहुतो त खीसे मां मास्क कढी उन महिल पातई, त मतां कोई पुलिस वारो रोके वठे। हाणे इहा हालत आहे का। ईअं अलाए बसि छा थो थिए पियो, ईअं ई माण्हू असांजी क़ौम सुधरण वारी आहे ई कोन। बहरहाल थींदो रहंदो। अॼु मस हिमत कयमि, राजिया जी हिकिड़ी शर्ट कटियमि, मूं चयो स्टार्ट त कयां भला, स्टार्ट कंदमि त आख़िर पूरा बि थी वेंदा, ॾींहं बि थोरा बचिया आहिनि हाणे। ऐं ॿाहिरां कुझु नथी वठी अचां, कपिड़ो या लेस वग़ैरह जेको बि घर में पियो आहे बसि उहो मां ठाहे ऐं उन्हनि ॿिन्ही भेनरुनि जो हिकिड़ो सूट इनशाला TCS में मोकिलींदमि। या बसि मुंहिंजी दिलि जी ख़ुशी हूंदी आहे, ईअं न आहे त पोइ हुननि वटि कपिड़ा न हूंदा पाइण जे लाइ। बसि मां चाहींदी आहियां हर वक़्तु उन्हनि जे लाइ मां कुझु न कुझु कंदी रहां। ऐं हाणे त इहो बसि हाल हूंदो आहे, जेको कपिड़े जो पीस नज़र ईंदो कुझु का लेस त बसि फ़ौरन मूंखे आइडिया अची वेंदो, हादिया वठंदो या राजिया जो ठहंदो। बसि इहा मुंहिंजी विंदर आहे, ईअं सम्झो मां गुॾनि रांदि थी खेॾां। ऐं गुॾनि रांदि मुंहिंजी हमेशह खां फेवरेट रही आहे, त अञा ताईं अलाह साईं मूंखे हर दौर में 2 गुॾियूं ॾींदो आहे। पहिरियों मुंहिंजियूं 2 नंढियूं भेनरूं हूंदियूं, पोइ मुंहिंजी शादी थी वई त मुंहिंजियूं 2 धीअर थियूं, वरी मुंहिंजे ॿारनि जूं शादियूं थियूं, त वरी हाणे उन्हनि जूं 2 धीअर आहिनि मुंहिंजे पुट जूं, त 2 गुॾियूं मूंखे हर दौर में रांदि खेॾण जे लाइ हूंदियूं आहिनि। बाक़ी नंढे हूंदे इलाही सारियूं हूंदियूं। बसि ईअं ज़िंदगी जो सिलसिलो जारी आहे। कोशिशि कंदी आहियां टाइम ज़ाया न थिए, पर अॼुकल्ह कुझु आराम में बि घणो वक़्तु वेंदो आहे ऐं कुझु क़ुरान शरीफ़ पढ़ण में। इहो सिर्फ़ु ॿुधाइण जे लाइ या शो ऑफ करण जे लाइ न आहे, बल्कि यकीनन असां सभिनी मुस्लमाननि जो इहो ई हाल हूंदो आहे रमज़ान में ख़ासि तौर ते। ऐं नंढियूं नंढियूं वीडियोज़ ठाहींदी थी रहां यूट्यूब शॉर्ट्स जे सिलसिले में। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदियूं हूंदियूं, ज़रूरु मूंखे उन्हनि जी मोट ॾिजो, ॿुधाइजो तव्हांजे लाइ उहे कारआमद आहिनि या न आहिनि, को उन्हनि खे ठाहिण जो फ़ाइदो आहे या न आहे, त मूंखे कमेंट्स तव्हांजा ज़रूरु खपनि। ऐं या तव्हांखे बि ख़बर आहे त कमेंट कंदा आहियो त मां जवाबु तव्हांखे ज़रूरु ॾींदी आहियां, इग्नोर न कंदी आहियां मां कॾहिं बि। बसि इहो ई अॼु जो व्लॉग हुयो, जेको बि हुयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।